अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेशक आसमान ऐं ज़मीन जी पैदाइश ऐं जोड़ जक में ऐं रात ऐं ॾींहं जे बदिलजण में अकुल वारनि लाइ यकीनन वॾियूं निशानियूं आहिनि जेके अल्लाह खे बीठे वेठे पासन भर लेटंदे भी याद कनि था ऐं आसमाननि ऐं ज़मीन जी पैदाइश ते गौर कनि था ऐं उन्हीअ फिक्र कंदे बेइख्तियार पुकारिन था त ए असांजा रब, तूं ही सब कुछ अजाए बेमक़सद ऐं अबस न बणायो आहे। तुंहिंजी ज़ात उन खां पाक आहे जो काश बेकार ऐं अबस पैदा करे। पोइ ए असांजा रब असांखे दोज़ख जी बाहि खां बचाए। ए असांजा रब, बेशक जे बदबख्त खे तो बाहि में दाख़िल कयो तंहिंखे यकीनन तो ख़्वार ऐं रुसवा कयो ऐं अहिड़नि ज़ालिमनि जो को बि मददगार न आहे। ए असांजा रब, बेशक असां हिकु पुकारींदड़ खे ॿुधो जेको ईमान जी तरफ़ सॾे रहियो हो ऐं चई रहियो हो त पंहिंजे रब खे मञो यानी ईमान आणियो, सो असां ईमान आंदो। ए असांजा पालणहार, असांजा गुनाह माफ़ फरमाए ऐं असांजूं मदायूं मेट ऐं असांजो ख़ात्मो नेक ऐं भलारनि ॿारनि सां कर। ए असांजा पालणहार, असांखे उहो अता कर जंहिंजो वाइदो तो असां सां पंहिंजे पैगंबरनि जे ज़रिए कयो आहे ऐं क़यामत जे ॾींहुं असांखे ज़लील ऐं रुसवा न कजां। बेशक तू वाइदे खिलाफ़ी करण वारो न आहे। पोइ संदन पालणहार उन्हनि जी दुआ क़बूल कई ऐं फरमायाईं, बेशक आऊं अव्हां मां कंहिं बि अमल करण वारे जो अमल ज़ाया न करण वारो आहियां, उहो मर्द हुजे या औरत। तव्हां सभु हिकु ॿिए मां यानी हम जिन्स आहियो। पोइ जिन अल्लाह जी ख़ातिर पंहिंजा वतन छॾिया ऐं पंहिंजनि घरनि मां लोधे कढिया विया ऐं मुंहिंजी राह में सताया विया ऐं उहे मुंहिंजी राह में विढ़िया या जहाद कया ऐं मारिया विया, उन्हनि जूं मदायूं ज़रूर मेटींदुसि ऐं उन्हनि खे ज़रूर अहिड़नि बागनि में दाख़िल कंदुसि जिन हेठां नहरियूं वहनि थियूं। उहो बदिलो अल्लाह वटां आहे ऐं अल्लाह वटि बहितरीन बदिलो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, काफ़िरनि जे शहरनि में हलण चलण से सफ़र करण तोखे धोखे में न विझे। ही फ़क़त चंद ॾींहं जी ज़िंदगीअ जो थोरो मज़ो लुत्फ़ ऐं बहार आहे। पोइ उन्हनि जो ठिकानो जहन्नम आहे ऐं उहा तमामु बुछड़ी जाइ आहे। पर जेके पंहिंजे रब जी नाफ़रमानी खां बचिया ऐं पंहिंजे रब खां डिॼंदे ज़िंदगी गुज़ारीनि था, उन्हनि लाइ अहिड़ा बाग आहिनि जिन हेठां नहरियूं वहनि थियूं ऐं हू उन में सदाई रहण वारा आहिनि। उहा महिमानी अल्लाह जी तरफ़ आहे ऐं अहिड़नि भलारनि लाइ जेको कुझु अल्लाह वटि आहे उहो सभ खां बहितर आहे। ऐं बेशक अहले किताब में के अहिड़ा बि आहिनि जेकी यकीनन अल्लाह ऐं जेको तो ॾांहुं क़ुरान लाथो वियो आहे ऐं जेकी उन्हनि ॾांहुं यानी तौरेत लाथो वियो आहे उन ते ज़रूर ईमान आणीनि था ऐं संदन दिलूं आजिज़ी ऐं इनकिसारी सां अल्लाह ॾों झुकियल आहिनि ऐं उहे अल्लाह जो आयतूं थोरे मुल्ह ते ॿियनि वांगुरु नथा विकिणनि। तहक़ीक़ अहिड़नि ॿारनि जो अजुर संदन रब वटि आहे। बेशक अल्लाह जल्दी ई हिसाब किताब वठण वारो आहे। ए ईमान वारो, सब्र खां कम वठो ऐं हिक ॿिए खे सब्र जी नसीहत करियो ऐं जहाद लाइ हर वक़्तु तयार रहो। जवान मर्दी ॾेखारियो ऐं साबित क़दम रहो ऐं अल्लाह ताला जी नाफ़रमानी खां डिॼो त मन तव्हां कामयाब थियो ऐं फलाह माणियो।